जी बिल्कुल सिंधी मीडिया जे ट्रेडिशन में सिंधी सकाफ़त दिहाड़ी मल्हाइण जे ऐलान खां पोइ सॼे मुल्क जी अठुल में भी सिंधी सकाफ़त दिहाड़ो मल्हायो पियो वञे। नंढा थोड़े वॾा पका पोड़ा क़ौमी गीतनि ते रक़्स करे रहिया आहिनि। जिस्कम ऐं जीअं सिंध मुआज़ ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां मुख़्तलिफ़ चौकनि खां रैलियूं कढियूं आहिनि। वधीक असां रैली में शरीक अॻवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंधी सकाफ़त जी दिहाड़ी जे हवाले सां उन्हनि वधीक छा चवणु आहे? सिंधी माण्हू पंहिंजी हिकु हज़ारे सालनि जी आलीशान सकाफ़त जा वारिस आहियूं। अॼु निहायती जेको आहे सो ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे जो बग़ैर कंहिं पार्टी फ़र्क़ जे बग़ैर कंहिं नज़रिए जे पूरी सिंधी क़ौम हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थिए थी। उहो प्लेटफॉर्म आहे सिंध जी सकाफ़त। असां सम्झूं था त असांजी सिंधी क़ौम खे जेको आहे सो ख़तमु करण जे लाइ हज़ारे हमला थिया, कॾहिं तुर्खाननि, कॾहिं अरगूननि, कॾहिं अंग्रेज़नि, त कॾहिं अफ़गाननि जेको आहे सो सिंध जे मथां हज़ारे हमला करे सिंध जी सकाफ़त खे ख़तमु करण जी कोशिशि कई, सिंध जी जेको आहे सो ॿोली खे ख़तमु करण जी कोशिशि कई। पर असांजी सिंधी क़ौम जेका अमुन परस्त क़ौम आहे, जेका ख़ुशहाल क़ौम आहे, जेका वसीलनि सां मालामाल क़ौम आहे, जेका हज़ारे सालनि जी सकाफ़त जी वारिस क़ौम आहे, उन जेके बि हमला थिया उहे सभु नाकाम बणाए अॼु बि जेको आहे सो हिन धरतीअ जे ॻोल्हे ते सदा आबाद ऐं शाद आहे। असीं सकाफ़ती ॾियारे ते इंतिहाई ख़ुशि आहियूं। असांजो ही सकाफ़ती ॾियारो ईद जीअं मल्हाइबो आहे, उजागर हींअर पूरी सिंध जेको आहे सो उन खे जेको आहे सो मल्हाए थी। ईद जीअं मल्हाए सिंध खे ॾिसी करे बलोचिस्तान जा जेके इलाइक़ा आहिनि ॿिया जेको आहे सो अहिड़ा बि जेको आहे सो रस्म बनी विया आहिनि। असां अहिड़े तरीक़े सां अॼु रैली कढी आया आहियूं। सिंधीअ जी संगत तरफ़ां असांजा शाइर अदीब हिन रैली में शामिल आहिनि। असां पंहिंजी धरती सां मोहबत जो इज़हार करे पंहिंजा ॿार बच्चा इन रैली में शामिल कया आहिनि ऐं वक़्तु हुकूमत खां घुर था कयूं त जेके बि गैर क़ानूनी जेके आहिनि लोध आहे उनखे कढियो वञे। ॿी सूरत में असां सिंध जा नौजवान जेको बेदार थी चुका आहिनि, असां पंहिंजी धरती सां प्यार। जी बिल्कुलु हिन जो वधीक चवणो हो त अॼु जीअं हमेशह असां अहिड़ा सिंधी सकाफ़ती ॾिहाड़ा मल्हाईंदा रहंदासीं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली धू, जेकब न्यूज़ ठुल।